नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ देवां की नासिर इस्लाम कोट वेझो पुलिस अहलकार जी जगह मां नौजवान जो मुबैना तौर फाओ खाधल लाश हथ कयो वियो आहे। बजीर पाड़े भरिसां नौजवान न्याज़ पुट इमाम अली बजीर जो टंगियल लाश मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े वारे हंधि शाहिदियूं हथ कई वयूं आहिनि। वधीक जांच जारी आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। इस्लाम कोट वेझो पुलिस एहलकार जी जगह मां नौजवान जो मुबैना तौर फाओ खाधल लाश हथ कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर मोहसिन बजीर जी। मोहसिन, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, 21 सालन जो नौजवान नियाज़ वल्द इमाम अली बजीर पाड़े जी जाइ में पखे में टंगियल लाश ॾिसी मोहले वसन पुलिस खे इतला कयो। पुलिस इतला बाद लाश लाइ इस्लाम कोट अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त पुलिस मूजिबि वधीक वाक़े जी जांच करियूं पिया। जी मोहसिन, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट कयो।